मुस्लिम लीग नून के सदर ऐं अॻूणे वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ चयो आहे त PTI जे बानीअ खां बदिलो वठण जो कॾहिं सोचियो बि न आहे। मियां नवाज़ शरीफ़ जी सदारत हेठि मरीअ में नून लीगी सेनेटर्स जो इजलास थियो। मियां नवाज़ शरीफ़ सेनेटर्स खे ऐवान में अवाम जे मसइलनि जी भरपूर निशानदेही करण जी हिदायत कई। नून लीग जे सरबराह नवाज़ शरीफ़ मुल्क जे ख़ातिर गॾिजी हलण जी अहमियत ते ज़ोर ॾींदे चयो त असांखे पंहिंजी सियासी मुखालफ़नि सां गॾिजी वेहणु घुरिजे त जीअं मुल्क ॿीहर ख़ुशहाल बणिजी सघे। मियां नवाज़ शरीफ़ चयो त क़ैद जे ॾियारनि दौरान PTI बानी अमेरिका में वञी संदसि AC लाहिण जूं ॻाल्हियूं कंदो हो, पर मूं कॾहिं सोचियो बि न आहे त PTI बानीअ खां बदिलो वठां। मुंहिंजो उन ॻाल्हि सां को बि मतिलबु न आहे त PTI बानीअ खे जेल में कहिड़ियूं सहूलियतूं मिली रहियूं आहिनि। नवाज़ शरीफ़ शाहिद खाकान अब्बासी जी भेण सादिया अब्बासीअ खे इजलास में ख़ुशि आमदीद चवंदे चयो त खेसि यादि आहे जॾहिं हू ऐं शाहिद खाकान अब्बासी जेल में क़ैद हुआ त सादिया अब्बासी सुबुह शाम संदन ख़िदमत कई ऐं हुन वॾियुनि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिनो। मूं सां एतिरो ज़ुल्म थियो जो मुंहिंजे साम्हूं मुंहिंजी धीउ खे गिरफ़्तार कयो वियो। मरियम नवाज़ खे ॿाहिरि बि गिरफ़्तार करे सघनि पिया, पर हुननि जो मक़सदु मूंखे ज़हनी टार्चर ॾियणो हो। पार्टीअ खे वधीक मज़बूत बणाइण ते ज़ोर ॾींदे मियां नवाज़ शरीफ़ चयो त शाहिद खाकान अब्बासी संदसि ॾुखे वक़्त जो साथी आहे ऐं साणसि पुराणो तालुक़ु आहे।